संगत अस्सलाम वालेकुम। हक मौजूद सिंध मौजूद ये खैरपुर नाथन शाह में तारीख़ी वण है निम जो वण। ये तुम ॾिसो था इन वण से इन जो अज कत्लेआम थे पियो। असां बाहूं ॿधी बीह रहिया आहियूं तो बाबा इन वण के केर भी न कटे। सो दोस्त छो कैन शाह के गुज़ारिश कंदम तो इन वण की जिंदगी बचायो। इन शहर के लाए ही एक शफ़ादार वण आ जेको हज़ारे बीमारियों के रोके पियो। जेके इंसान जा दुश्मन जरासीम आहिनि उन्हनि के निम जो वण रोकींदो आ। उन्हारे जो 10 एसियन की कूलिंग दे पियो। ई ज़ुल्म की इंतहा इन शहर खैरपुर नाथन शाह सा सीता रोड में स्टाप ते सीता वारो जो स्टाप आ उते ही पुरानो कदीमी वण है। इतने सोशल समाजी कारकुन दुकानदार अगवान बीठा आहिनि। तव्हां ॾिसो था इन वण के असां ये समाजी रहनुमा अली चांडियो जेको असां सां गॾु आहे इन वण के बचाइण जे लाइ असां उस्ताद के बाहूं भी ॿधियूं आहिनि, पेरनि ते हथ रखिया आहिनि। सॼो शहर इन ॻाल्हि जो गवाह आहे। इन वण के हरू भरू हर 6 महीने कटण की कोशिश कई थी वञे। वध खां वध इन पोस्ट के शेयर कयो आला ऐवाननि ताईं आवाज़ पहुचायो। ये दरवेश भी लब्बैक या रसूल अल्लाह जा नारा पे हणे। लब्बैक या रसूल अल्लाह, लब्बैक या रसूल अल्लाह। निम जो वण जे लाइ इन के वॾियूं दुआऊं थियल आहिनि। खैरपुर नाथन शाह में ये निम जो वण जेको तारीख़ी वण है, तारीख़ी हैसियत रखे थो। इन वण के इन जो डिफेंस करण असां शहरियन ते पूरो पूरो हक़ है। अज असां इन वण के बचायो आ। दरवेश दुआऊं पिया घुरन इन वण जे बचा जे लाइ। इन दरवेश के भी अल्लाह ही मोकिलियो आ। ही वण जैसी ताईं असां शहरी आहियूं अल्लाह जे तरफां हयाती अथसि यो वण इं कायम ही दायम हुजे। मां इन वण जे लाइ वीडियो पंहिंजे रिकॉर्ड में रखण जे लाइ आला ऐवाननि ते जेके भी ऑफिसर वेठा आहिनि मां स्पेशली रिक्वेस्ट कंदम फॉरेस्ट वारन के। जाफर खान मल्लाह जेको बेसिकली गोज़े का ताल्लुक रखे थो। जाफर खान जो मेहरबानी करे इन टाउन वारन के भी गुजारिश है तो मेहरबानी करे इन वणन की मालिकी कई वञे। इन वण के बचाइण जे लाइ असां भरपूर नमूने से एहतजाज रिकॉर्ड कराईंदासीं अज प्रेस क्लब ते। तो ये तहरीक हलंदी इन निम के बचाइणो आ। ये निम इन शहर की सूंह है। इन निम के बचाइबो। छांव है मुसाफिर वेहंदा बिल्कुल भलाई थींदी। ये दरवेश लब्बैक या रसूल अल्लाह।